मटियारी में खबर ईंदा हाल सिंध में पानी के खोट सबब सारिन की पोखाई ते पाबंदी लगाई वही है। जै सिलसिले में मटियारी जिले के खातेदारन के पाबंदी बाबत आगाह करण लाइ नोटिस जारी करण जो पिण हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। डीसी मटियारी पारां सूबे अंदर पानी की शदीद खोट के नजर में रखंदे सिंध हुकूमत के रेवेन्यू खाते पारां मुख्तलिफ केनालनि जी कमांड एरिया में सारिन के फसल ते पाबंदी लागू करण वारी नोटिफिकेशन जारी थियण बाद डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद पिण तालके मटियारी हाला ऐं न्यू सईदाबाद जी असिस्टेंट कमिश्नर्स ऐं मुख्तियार कारन के सारिन जी फसल जी पोखी ते पाबंदी वारी नोटिफिकेशन ते सख्ती सां अमल दरामद कराइण ऐं अॻिभराई रिपोर्ट डिप्टी कमिश्नर ऑफिस में मोकिलण जो पाबंद कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।